अस्सलाम वालेकुम नाज़रीन जी तमाम जायज़ सुनो ताण से आयो मुझे यूट्यूब चैनल में जायज़ सुनो अॼु तव्हांखे हिकु जेका दुख भरी ख़बर आगाह कंदासीं त एस भट्टी साहब ते हिकिड़ो कूड़ो इल्ज़ाम लॻो आहे त हू वफ़ात करे वियो आहे पर हू हक़ीक़त में हिकिड़ो कूड़ो इल्ज़ाम आहे एस भट्टी साहब ते ठीकु आहे त उहो हिकिड़ो कूड़ो इल्ज़ाम आहे एस भट्टी साहब ते अॼु मां तव्हांखे एस भट्टी साहब सां लाइव तव्हां सां जेका ॻाल्हाईंदुमि त तव्हां पाण ॾिसो त एस भट्टी साहब जेका ज़िंदा आहे ऐं हे कूड़ो इल्ज़ाम लॻो आहे एस भट्टी ते त हाणे मां एस भट्टी साहब ते कॉल थो कयां ऐं मां तव्हां सां राब्तो थो करायां त एस भट्टी साहब ज़िंदा आहे ऐं सिहतयाब आहे। इहो जेको आहे कूड़ो इल्ज़ाम जंहिं बि दोस्त जो अलाह साईं अलाह पाक हुनखे हयाती ॾे त जीअं हू सिखी सघे त किथे माना कूड़ा इल्ज़ाम जेको आहे सो न आणे सघिबा। सो एस भट्टी साहब ते हिकिड़ो कूड़ो इल्ज़ाम लॻो आहे त हू वफ़ात करे चुको आहे त उनखे जेको आहे दिलि में अटैक थियो। इहो सभु कुझु कूड़ा आहे फेक आहे। अॼु मां तव्हांखे एस भट्टी साहब सां लाइव जेको आहे सो ॻाल्हाए तव्हांखे ॾेखारियां थो एस भट्टी साहब सां त पोइ हींअर ई काथो कयां एस भट्टी साहब ते ठीकु आहे तूं अचो त मां काथो कयां। सो ही मोबाइल मूंखां मां खणी हाणे काल थियणो साईं एस भट्टी साहब ते साईं एस भट्टी साहब सां ॻाल्हायूं था ठीकु आहे त साईं जे तव्हांजे साम्हूं लाइव कॉल था करायूं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं मुजाज़िम सुमरो कुम शहर खां पियो ॻाल्हायां साईं ॿियो ॿुधायो ख़ुशियो ख़ैरु अमल लॻो पियो आहे। ख़ैर ख़ैर अलाह जा तव्हां ख़ुशि आहियो। सर इहा अॼु हिकिड़ी जेका सो ॻाल्हि हली त तव्हां जेको आहे तव्हां वफ़ात करे आयो जेको आहे सो फेक न्यूज़ हले पई मां चयो दोस्तनि खे ॾियण लाइ त तव्हां जेको आहे सो मूंसां लाइव ॻाल्हाए रहिया आहियो। इहो बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे। काफ़ी दोस्तनि खां इहे फ़ोन मूं ॾे आयूं आहिनि पर हाणे इहो इंसानु आहे ज़रूरु बहुत फ़र्क़ु आहे। इंसान खे मरणो आहे सुभाणे सुभाणे ॿियो साल इहो त रबानी आहे हिन में त इंसान खे हलणी आहे हिते अलाह पाक ॾे। मां त माशाल्लाह वेठो आहियां बिल्कुलु ठीकु ठाक राज फज़ल सां। जंहिं बि कंहिं दोस्त ख़बर हलाई आहे त शायदि कंहिं ग़लति ख़बर हलाई हूंदी या कंहिं मज़ाक़नि में कंहिं हरकत कई। असां दोस्तनि खे जेको आहे सो लाइव ॿुधायूं त एस भट्टी साहब ज़िंदा आहे। सो इन करे असां तव्हां ॾे कॉल कई अथई मोड़े तक़रीबन 10-20 SMS अची चुका आहिनि त एस भट्टी साहब इंतकाल करे चुका आहे। मां चयो दोस्तनि खे लाइव ॾेखारियां त असांजे एस भट्टी साहब मूंसां लाइव कॉल थिए थो जेको आहे सो जॉइन आहे। दोस्तनि जी वॾी महिरबानी आहे जो या कुझु छा कनि था ऐं हुनखे एहसास बि आहे। असां सभिनी दोस्तनि जा मां त वधीक शुक्रगुज़ार आहियां जिन दोस्तनि खे पहुतो दुख जी ख़बर। हा सर असांखे पाण जेको आहे सो दुख पहुतो माना कंहिं आर्टिस्ट जे ख़िलाफ़ु जेको आहे सो पूरी न्यूज़ हलाइण त पोइ थी वियो आहे पर तव्हां त असां सां जेको आहे सो लाइव कचहरी पिया कयो। असांखे ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो तव्हां जेको आहे सो माशाल्लाह ज़िंदा आहियो। ॿिया त एस भट्टी साहब ज़िंदा या फ़ौत थी वियो मां चयुमि साईं जिन जेको लाइव ॻाल्हाए थो तव्हांखे बिल्कुलु हुनखे हिन ख़बर ॿुधण खां तकलीफ़ थी हूंदी पर काफ़ी दोस्तनि खे तकलीफ़ थी हूंदी। असांजे चाहींदा आहियूं की तकलीफ़ थींदी पर जंहिं बि ख़बर ॿुधायो न तमामु हिकिड़ो ग़लति कमु कयो आहे। हा साईं मां पाण जेको आहे नंढो कमशे जेको आर्टिस्ट आहियां मां चयुमि जेको आहे दोस्तनि खे ॿुधाए छॾियां त एस भट्टी साहब ज़िंदा आहे मूंसां जेको आहे कॉल ते हिन महिल लाइव आहे। मां बिल्कुलु दादा मां पाण ई ॻाल्हायां थो या महिरबानी करे हिन ख़बर खे शेयर करे छॾियो त मां बिल्कुलु ठीकु ठाक। हा सर तव्हांजी ॻाल्हि जेको आहे सही आहे ऐं अहिड़ा जेका सो फेक न्यूज़ जेके हलाइनि था अलाह पाक हुन हयात ॾे त जीअं ॿिए जेको आहे सो अहिड़ो गंदो कमु न कनि माना कंहिंखे ॾुख पहुचाइनि। साईं इहा ॻाल्हि त ॾाढी जेको आहे सो ख़राबु आहे असां सिंधी भाउरनि में त हुकूमत खे जेको आहे सो ख़ाली पीली कुल न्यूज़ हलाईंदा आहिनि। हा सर इहा जेको आहे ख़बर मां पंहिंजे दोस्तनि खे शेयर कंदुमि त साईं एस भट्टी साहब जेको आहे साहब ज़िंदा आहिनि ऐं अलहमदिल्ला सिहत आहे। तो तव्हां ॿुधो त एस भट्टी जेको आहे साहब जेको आहे ज़िंदा आहे जंहिं लाइव ते ॻाल्हायो हिन महिल फ़ोन ते त जेको आहे सो ज़िंदा आहे ऐं जेको आहे सो हिन महिल ख़ुशि आहे मां तव्हांखे लाइव ॾेखारियो त साईं एस भट्टी साहब जेको आहे ज़िंदा आहे। तव्हांखे लाइव मोबाइल ते ॻाल्हाए ॾेखारियो त साईं एस भट्टी जेको आहे सो ख़ुशि आहे ऐं हुन चयो आहे त तव्हां पंहिंजे दोस्तनि खे शेयर कयो त मां हीअ ख़ुशि आहियां ऐं हीअ ॻाल्हि जेको आहे दोस्तनि खे शेयर कयो छो त इलाही दोस्त जेको आहे सो परस्तार इलाही जेको आहे सो साईं
एस भट्टी जो सो सॼी उमिरि ॾिनी आहे इन फील्ड खे, तो माना यको कदम बाय कदम जो सो इन जा परस्ता जो सो परेशान थिया त वफ़ात करे, पर इहा का ॻाल्हि न आहे, इहा जो सो फेक न्यूज़ हुई। त अहिड़ा वीडियो ॾिसण लाइ मुंहिंजे यूट्यूब चैनल में मुंहिंजे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, वधीक मिलंदासीं हिकु नई वीडियो सां। सो साईं एस भट्टी जो साहब जो तव्हां चवणु ॿुधो त हिन वीडियो खे शेयर कयो त जीअं ॿिए दोस्तनि खे ख़बर पए। त ठीकु आहे दोस्तों, ख़ुदा हाफ़िज़। वधीक वीडियो ॾिसण लाइ मुंहिंजे चैनल मुंहिंजा सब्सक्राइब कंदा।